अस्सलाम वालेकुम साथियों, ऐं या नसरुल्ला गडाणी। साॻिया भोतार गुज़िरियल 50, 60, 70 सालनि खां जन तव्हां असांखे लुटे तबाह कयो, बर्बाद कयो, ब्रोकरियूं कयूं, दलालियूं कयूं, कमीशन वरिता, ज़ुल्म कयाऊं, ज़्यादतियूं कयाऊं, क़त्ल कयाऊं, बजेटूं हड़प कयाऊं, इस्पतालनि जूं बजेटूं, स्कूलनि जूं बजेटूं, रोड्स खाते जूं बजेटूं, म्यूनिसिपल टाउन कमेटियुनि जूं बजेटूं, लोकल गवर्नमेंट जूं बजेटूं, डिस्ट्रिक्ट काउंसिल जूं बजेटूं खाई हड़प कयाऊं, लाइव स्टॉक जूं बजेटूं। अॼु हाणे उहे मसीहा थींदा घुमंदा वतन था। पूरे सिंध जी ॻाल्हि कयां थो, ख़ासि करे घोटकी ज़िले जी। जेके ज़ालिम वॾेरा वॾनि वॾनि गाॾियुनि ते चढ़ी तव्हां वटि पहुचनि था, तव्हांखे ॿाहूं ॿधनि था, तव्हां झुमरियूं हणो था। तव्हां उन्हनि खां इहा त पुछा कयो, अवाम जे वोट ते तव्हां चूंडिजी आया हुयो, अवाम जे बजेट ते तव्हां धाड़ा हणी अरबपति बणिजी विया हो, अवाम लप अटे लाइ परेशान आहे, छो? इहो तव्हां सवाल कयो न था। सनती इदारा, घोटकी ज़िले जा सनती इदारा, दर्जने सनती इदारा, एशिया जूं सभ खां वॾियूं भाण फैक्ट्रियूं, सभिनी खां वॾियूं तेल ऐं गैस फील्डूं, माड़ी पेट्रोलियम, OGDCL, केतिरा ई पावर प्लांट, एग्रो एनर्जी, लिबर्टी पावर प्लांट, फाउंडेशन पावर प्लांट, कंहिं में को रोज़गार कोन्हे। जेका रॉयल्टी ऐं CSR जा अरबे रुपया मिलणा हूंदा आहिनि, उन्हनि ते सौदा कयूं वेठा आहिनि, दलालियूं कयूं वेठा आहिनि, पंहिंजा पिब भरे रहिया आहिनि, भत्ता वठी रहिया आहिनि, पंहिंजा ज़ाती पर्सनल नौकर भर्ती करे रहिया आहिनि, पोइ बि तव्हां उन्हनि जी जयकार कयो था। शर्म जी ॻाल्हि आहे तव्हां लाइ, शर्म जी ॻाल्हि आहे। हालतूं ॾिसो असांजूं, हालतूं बद खां बदतर आहिनि। पोइ बि मर्सिडीज़, रेंज रोवर, निसान गाॾियूं ॾिसी, वॾियूं वॾियूं गाॾियूं ॾिसी झुमरियूं हणो था। अड़े तव्हांजे बचड़नि जो मुस्तक़बिल बर्बाद आहे, तैलीम तबाह आहे। कमदार उस्ताद मुक़रर कया अथनि, जेके उन्हनि वॾेरनि जी कमदारी पिया कनि। अनपढ़ उस्ताद मुक़रर कया अथनि। इस्पतालनि में गोरी कोन्हे, बुखार जी गोरी कोन्हे, ऑपरेशन त पंहिंजी जाइ ते, सफ़ाई कोन्हे, ड्रेनेज नालियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। असांजे घरनि में 24 घंटा 12 ई महीना गटरनि जो पाणी बीठल आहे, दुकाननि ॾाढो पाणी बीठल आहे, पोइ बि तव्हां उन्हनि जी जयकार कयो था। शर्म ई नथो अचे तव्हांखे? ॿुधी बि कोन था मरो अदा, ॿुधी बि कोन था मरो। तव्हांजे लाइ, तव्हां आवाम जे लाइ, तव्हां आवाम जी सुजाॻी जे लाइ, मूं जहिड़ा मूंखों भला केतिरा माण्हू पंहिंजूं ज़िंदगियूं, पंहिंजे बचड़नि जूं ज़िंदगियूं बर्बाद कयूं वेठा आहिनि, जो माना तव्हां सुजाॻ थियो। सुजाॻ थियण जे बजाए 5 साल जॾहिं पूरा थींदा आहिनि, 5 साल ग़ाइब रहण बाद, तव्हां जूं बजेटूं हड़प करण बाद, साॻिया भोतारड़ा वॾेरा तव्हांजे दरनि ते ईंदा आहिनि त जीए फलानो ख़ान, जीए भोतार। अदा शर्म ई तव्हांखे कोन्हे, हया ई कोन्हे। असांजी ज़िंदगियुनि, मूं जहिड़े हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगियुनि जी बि तव्हांखे परवाह न आहे, जन पंहिंजा ऐं पंहिंजे बचड़नि जूं ज़िंदगियूं तव्हां ते क़ुर्बान कयूं आहिनि, जो माना तव्हांखे शऊर अचे। ज़ालिम वॾेरा, करप्ट वॾेरा, बेहस वॾेरा, दलाल वॾेरा, इहे ई वॾेरा हूंदा। असांजो सिस्टम अहिड़ो आहे, हिन रियासत जो सिस्टम अहिड़ो आहे, वॾेरा ई वोट में, इलेक्शन में बीहणा आहिनि, पर उन्हनि खां पुछाणो त कयो, उन्हनि जी जयकार त न कयो, उन्हनि खां कम त वठो, उन्हनि जो बाइकाट त कयो। ॿियो न त हथियार बंद धाड़ेल पुटनि सां तव्हांजे मोहल्लनि में, तव्हांजे ॻोठनि में वठी अची तव्हांखे हिरासा करनि था। तव्हां जीए ख़ान जा नारा हणो था। अड़े इन्हनि भोतारनि खे, ज़ालिमनि खे चओ, इहे वॾेरा, इहे धाड़ेल, इहे पुट वारा धाड़ेल, हथियार बंद धाड़ेल पंहिंजे घरनि में छॾे अचो। हिते असांखे हिरासा करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? एतिरो बि तव्हां खां कोन थो पुॼे अदा। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अचो घोटकी ज़िले जे अॻूणनि नुमाइंदनि ऐं मौजूदा उमेदवारनि शुरू कयूं था। PS 18 तां उबावड़े तां, शहरयार शर ऐं महताब ॾहर, ॿई PP जा आहिनि। महताब ॾहर, शहरयार खे छॾूं था। महताब ॾहर केतिरा दफ़ा मिनिस्टर थियो आहे, तैलीम जो मिनिस्टर थियो आहे, तैलीम जी तबाही कयईं, ख़ासि करे घोटकी ज़िले जी तैलीम जी तबाही कयईं। कोई दोस्त ॿुधाए तैलीम जी मिनिस्ट्री जे दौरान हिन का बहितरी घोटकी ज़िले में आंदी आहे? कोई दोस्त ॿुधाए, कमेंट्स करे। अचो, जॾहिं सिहत जो वज़ीर हुयो, असांजी इस्पतालनि जी बर्बादी जो ज़िम्मेवार ॼाम महताब, ॼाम वॾेरा सरदार भोतार माए फुट,
महताब डहर अस्पतालनि जी तबाही कई। मां हिकिड़े ॾींहुं कॉल कईमांसि, अदा DHQ अस्पताल में डायलिसिस सेंटर जो डायलिसिस मशीननि जो टेक्नीशियन कोन्हे, इहो त को टेक्नीशियन हल्को फुल्को टेक्नीशियन मुक़ररु करायो। चई हा अदा तव्हां 2 ॼणा कराची मोकिलियो, पोइ मां उन्हनि खे ट्रेनिंग ॾेई वापसि मोकिलियां थो जीअं डायलिसिस मशीनूं ख़राबु न थियनि। अड़े मां MS आहियां, अड़े बाबा मां DHO आहियां जो 2 सरकारी मुलाज़िम मां तोॾे मोकिलियां, उन्हनि खे ट्रेनिंग ॾियारे तूं। माना महताब डहर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल जूं जेको डायलिसिस मशीनूं हुयूं 7-8 उहे बर्बादु कयूं, छड़ो टेक्नीशियन मुक़ररु न करे सघियो। अचो हाणे जेके CSR जा पैसा माड़ी पेट्रोलियम वारनि हेतिरा थोरा पैसा, मामूली पैसा, 5% पैसा बि CSR जा कोन ॾिना, 3-4 अरब रुपया। उन्हनि में हिन कहिड़ी करप्शन कई आहे अचो मां तव्हांखे ॿुधायां। 11 करोड़ 24 लख जी स्कीम हुई, नई ड्रेनेज खूह उनजी चौदीवारी उबावड़ो शहर में 11 करोड़ 24 लख रुपया उहो कागज़नि में तैयार थी वियो आहे। उहे पैसा जाम साहब हड़प करे वियो आहे, जाम भोतार सरदार माए फुट सॉरी जाम छाजो आहे, जाम माना ज़ालिम सरदार माना बेहस ज़ुल्म करण वारो। अल्लाह अकबर। अदा अख्तर अली मां सभिनी ते अचां थो, मां माज़रत मां सभिनी ते अचां थो। अख्तर अली साहब मां स्टार्टिंग हितां कई आहे परे तरफ़ खां। अदा ॿियो अचो, उबावड़े शहर में मुख़्तलिफ़ घटनि जे CC प्योर ऐं CC ड्रेन जो कमु 1 करोड़ रुपयनि जो कमु उहो बि कागज़नि में थी वियो आहे, उहे बि पैसा हड़प कया विया आहिनि। को हिकिड़ो कोलाची ठेकेदार आहे, को हिकिड़ो कलवट ठेकेदार आहे, उहे पैसा हड़प कया विया आहिनि। को पुछण वारो कोन्हे, को चवण वारो कोन्हे, मुल्क जे मालिकनि जी आशीर्वाद हासिल अथनि। ॿी कहिड़ी बर्बादी कंदो अदा, ॿी कहिड़ी बर्बादी कंदो? जाम महताब डहर ॿी कहिड़ी बर्बादी कंदो? अचो शहरयार शहर साहब ते। हाणे जाम महताब डहर आज़ाद उम्मीदवार तौरु बीठल आहे, जेको इलेक्शन खटण खां पोइ वरी PP ज्वाइन कंदो। हाणे शहरयार शहर जेको PP जो उम्मीदवार आहे, जेको PTI जे टिकट ते इलेक्शन विड़ी खटियो हो, इमरान ख़ान जे करे खटियो हुयो, उन 5-7 करोड़ रुपया वठी पंहिंजे ज़मीर जो सौदो कयो, उन पंहिंजे ज़मीर जो सौदो कयो। PP जे सेनेटर वारे वोट में उन्हनि खे वोट ॾिनई, PTI खे छॾे PP ज्वाइन कयईं। उन्हनि जा माण्हू ॾिसो, उन्हनि जा वाठा ॾिसो, उन्हनि जी बिरादरी जा माण्हू ॾिसो, ज़ुल्म ज़्यादतियूं ऐं बर्बरत कयूं वेठा आहिनि। कहिड़ी चङाई थींदी इन मां? कहिड़ी चङाई थींदी? तव्हां ॿुधायो इन मां कहिड़ी चङाई थींदी? अचो अॻिते अचो। अॻूणो सूबाई वज़ीर मौजूदा PP उम्मीदवार PS 19 जो अब्दुल बारी पिताफ़ी लाइव स्टॉक डिपार्टमेंट में मुबीना तौर करोड़े अरबे रुपयनि जी करप्शन कई आहे, अस्पतालनि जी भींग कई आहे। अचो DHQ अस्पताल मीरपुर माथेलो खे गिम्स जे हवाले कयईं, मां बि जय जयकार कयो, मां बि लाइव वीडियोज़ कयूं। तबाही आहे, का वार्ड क़ाइमु न आहे, का नओं वार्ड क़ाइमु न कयो वियो आहे, को स्पेशलिस्ट डॉक्टर न आहे, का तव्हांखे उते गोरी न मिलंदी, का दवा तव्हांखे उते कोन मिलंदी, तव्हांखे को एम्बुलेंस उते न मिलंदो। छो जो गिम्स डायरेक्टर रही बख्श भट्टी जो करप्ट तरीन ज़ालिम तरीन शख़्स आहे, बदकिरदार शख़्स आहे, उन सां हिनजी पार्टनरशिप आहे। हर महीने इनके करोड़े रुपया भत्तो अब्दुल बारी पिताफ़ी साहब के भत्तो मिले थो। उनखां अलावा अब्दुल बारी पिताफ़ी साहब शहर जे प्राइवेट माण्हुनि जे ख़ानगी प्लाटनि ते कब्ज़ा कया आहिनि, दीवाननि सां मिली भगत करे ऐं ॿियनि पिताफ़िन सां मिली भगत करे प्राइवेट माण्हुनि जे प्लाटनि ते कब्ज़ा कया आहिनि, सरकारी प्लाटनि ते कब्ज़ा कया आहिनि। को प्लाट हिन ख़ाली वांदो बाक़ी न आहे छॾियो, को प्लाट हिन बाक़ी मीरपुर माथेले में वांदो न आहे छॾियो। अचो टाउन कमेटी अब्दुल बारी पिताफ़ी जे हवाले आहे डहर की, उतां भत्ता काॾे वञनि था पिया, उते कहिड़ो तरक़ियाती कमु थिए पियो? कोई दोस्त मूंखे ॿुधाए न, उते कहिड़ो तरक़ियाती कमु थिए पियो? अदा जेके ड्रेनेज जा 38 करोड़ रुपया हड़प थिया विया आहिनि मीरपुर माथेलो में, ड्रेनेज स्कीम मरहूम अहमद अली पिताफ़ी साहब मंज़ूर करायो हो। उनजो कमु शुरूआत जीअं थियो त मरहूम अहमद अली पिताफ़ी साहब फौत थी वियो, उनखां पोइ सॼे कम खे अब्दुल बारी पिताफ़ी टेक ओवर कयो। जेके करोड़े रुपया सभु जा सभु हड़प करे विया। कागज़नि में मीरपुर माथेलो में नओं ड्रेनेज सिस्टम मिलियल आहे, सरहद बेले में कब्ज़ो कयो वेठो आहे, जेको फिश हिचरी जे नाले ते अब्दुल बारी पिताफ़ी साहब कब्ज़ो कयो वेठो आहे। ॿियो कहिड़ा गुनाह गणा अदा इन्हनि जा? मां कहिड़ा गुनाह गणा? अचो NA 198 जो उम्मीदवार PP उम्मीदवार ख़ालिद अहमद लुंड, अॻूणो MNA, अरबे रुपयनि जी करप्शन कई, अरबे रुपयनि जी। बिल्कुलु हिन वटि किताब छपियल ज़रूरु हूंदो,
वो तरक्याती कमन जो किताब ना है, उनके करप्शन जो किताब है, उनके कमीशन जो किताब है। इन कम जरूर कराया आहिनि, पंहिंजे कमीशन के लालच में कराया आहिनि। ही वाहिद वो शख्स है जंहिं ठेकेदारनि खां 40% कमीशन वरतो है। अचो ॾिसो न, तहरीकी में जेके सीसी प्योर जा टफटाइल जा कम थिया आहिनि, हिकिड़े 2-3 महीननि में बर्बाद थी विया आहिनि। टाइल्स जो मयार ॾिसो, मीरपुर माथेले में ॾिसो, टाइल्स जो मयार ॾिसो, टाइल्स बर्बाद है, रोडूं बर्बाद आहिनि। इन्हनि कम ये इनजे लाइ कराया आहिनि जो कमीशन वठी सघूं। 40% कमीशन। पब्लिक हेल्थ जो इंजीनियर भी हिन जो, डीसी घोटकी भी हिन जो, एसपी भी हिन जो, ॿिया इंजीनियर भी हिन जा। जी अब्दुल बारी पेताफी साहब जो न हुयो, इरिगेशन इंजीनियर उनजो, अस्पताल उनजो, अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं। मुख्तियार कार फिलानो डहरकी जो, अब्दुल बारी पेताफी जो, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल बारी पेताफी जो, इन तरीक़े सां ख़ालिद लुंड जो, पब्लिक हेल्थ जो इंजीनियर ख़ालिद लुंड जो मुक़रर करायल, उनजो कमदार अगूणो डीसी घोटकी उस्मान अब्दुल्ला ख़ालिद लुंड जो मुक़रर करायल। करोड़े रुपया। हाणे हिकिड़े ॾींहुं ॿाहिरें मुल्क मां 3 वॾियूं गाॾियूं घुरायूं वियूं आहिनि, 50 करोड़ जूं गाॾियूं ख़ालिद अहमद लुंड तरफ़ां। हिकु मर्सिडीज़ गाॾी नए मॉडल वारी जदीद, ॿी निसान गाॾी पंहिंजे हिकिड़े पुट लाइ, ॿी वरी रेंज रोवर वरी नूर मोहम्मद लुंड लाइ। बर्बादी कई आहे, बर्बादी। ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं? म्यूनिसिपल कमेटी मीरपुर माथेलो गुज़िरियल 10-15-20 सालनि खां ख़ालिद अहमद लुंड जे हवाले आहे, उनजे पुट जे हवाले आहे। करे टके जो को तरक़ियाती कमु थियो आहे? कोई दोस्त ॿुधाईंदो को टके जो कमु थियो आहे? 3-4 करोड़ रुपया माहवार उतो हड़प कया वञनि था। बर्बादी आहे, बर्बादी। इहे अचनि था पंहिंजा बुट लॻल धाड़ेल खणी तव्हांजे घरनि में, तव्हांजे मोहल्लनि में। अड़े घटि में घटि उन्हनि खे इहो त चओ, सभिनी वॾेरनि जी ॻाल्हि कयां थो, इहे धाड़ेल पंहिंजे घरनि में छॾे अचो। असांखे हिरासा करणु छो अचो था? तव्हां घटि में घटि उन्हनि जे हक़ में त नारा न हणो, जय बोतार त न कयो, बाइकाट कयो। जेकॾहिं नेमल बदल असां वटि कोन्हे, बाइकाट कयो इलेक्शन जी। न ईअं ई अचो राजा महार वटि अचो। गुज़िरियल केतिरे अरसे खां इक़्तिदार में आहे, कोई माण्हू उनखे मुंहुं लाइण पसंदि नथो करे। करप्ट तरीन आहे, ज़ालिम तरीन आहे। केॾी उन करप्शन कई आहे तव्हांजे साम्हूं आहे। हा, हाणे को महीनो ॾेढ अॻु जी ॻाल्हि आहे त बोज़दार ख़ाननि जी का फौतगी थी वई, उते वञे पियो राजा ख़ान महार साहब। ॿियो को हिकिड़ो अमरा का 10 गाॾियुनि जो काफ़िलो हुअसि, 3 गाॾियुनि जो काफ़िलो हुयसि जरवार रोड ते, मसूआ ऐं जलील शाह बस स्टॉप जे विच में। मां हिकिड़े दोस्त जी वेड्स कार ते मां बि उधर खां ई कयूं अचां पियो, छो जो ज़मान बोज़दार जेको सरदार रहीम बख्श ख़ान जो भाटियो आहे, मुंहिंजो पर्सनल दोस्त बि आहे, मुंहिंजे पाड़े जा बि आहिनि। सरदारी खानी वारो सिस्टम न आहे, बराबरी वारो आहे। मां बि उते उधर चयो वेड्स गाॾी ते मोटियो अचां पियो त हिन जूं स्क्वाड वारियूं गाॾियूं, हिन जूं फ्रंट वारियूं गाॾियूं, हिन जी पंहिंजी गाॾी विच रोड ते अचे पई ॼण शहनशाह हुजे। हू विच ते अचे पियो, गुंजू गाॾियूं काफ़िलो विच ते अचे पियो। मां फेरे उन साइड कयूं, असां आम्हूं साम्हूं हिक ॿिए जे अचूं पिया। मां फेरे उन साइड कयूं, मूंसां किलोद करे सभई बोतारनि जा वाठा गाॾियूं लाहींदा कचे में हलिया विया। हेॾे गाॾियूं सिधियूं कयो, तव्हांखे ख़बर पवे हिते राजा ख़ान हेॾे गाॾियूं सिधियूं कर, ज़ालिम तरीन आहिनि, मशहूर मारूफ़ माण्हू आहिनि, हेॾे गाॾियूं सिधियूं कर त तोखे ख़बर पवे घणे 20-100 आहे। अचो हाणे मोहम्मद बख्श महार साहब ते, जेकॾहिं को रहिजी वञे मूंखे नालो ॿुधाइजो। हिते मोहम्मद बख्श महार साहब ही 5 साल सिंध गवर्नमेंट जो मालिक रहियो आहे, पीपल्स पार्टी जो मालिक रहियो आहे, खाधियूं पीतियूं पियो हूंदो आहे, कंहिंसां मिलण लाइ तयारु हूंदो आहे। हाणे जेके CSR जे पैसनि में जेतिरी ई ख़ालिद अहमद लुंड करप्शन कई आहे, ओतिरी मोहम्मद बख्श महार करप्शन कई आहे। SP हिनजा मुक़रर, ॿिया ऑफिसर हिनजा मुक़रर, खोड़ सारा स्कीम। हाणे टाउन कमेटी खानगढ़ बि हिनजे हवाले। टाउन कमेटी खानगढ़ में का डेवलपमेंट थी आहे? वो जेको CSR जा पैसा जेके फंड मिलिया, उहो को कमु कंहिंजो थियो आहे? सभु कागज़नि में थिया आहिनि। सॼो कमु कमीशन एवज़ मोहम्मद बख्श महार कयो आहे, जेको पीपल्स पार्टी जो मालिक हुयो, सिंध गवर्नमेंट जो मालिक हुयो। हिन खे मौक़ियो हुयो, नौजवान हुयो, पाण खे साबित करे आ, पर ही ॿियनि पुराणनि वॾेरनि खां बि बदतर आहे। अचो अलीगोर महार ते। अलीगोर महार हिन सॼे समूरे इक़्तिदार में तव्हांजे लाइ छा कयो आहे? मां अपोज़िशन में आहियां। अड़े बाबा, जेकॾहिं तूं अपोज़िशन में आहे, कंहिंजे दुख सुख में गॾु बीठे। वो कुछ साल अॻु जेको ही जरवार रोड तइमीर करायो हुई, मंज़ूर करायो हुई, उते तव्हांजी कमीशन घणी हुई? तव्हां मूंखे ॿुधायो न। जरवार रोड खे तयार थिए 5 साल मस्त थिया आहिनि, खॾा पइजी विया आहिनि। पहिरें साल में जरवार रोड बर्बाद आहे। अहिड़ा केतिरा ई रोड तूं कागज़नि में तयार कराया, तो में चङाई कहिड़ी आहे?
तुम्हें कहिड़ी चङाई आहे, कहिड़े पब्लिक सां? तुंहिंजे खानगढ़ तक जा सभई स्कूल बंदि आहिनि, छो? अस्पतालूं बर्बाद आहिनि, छो अदा? महार ग्रुप जो अॻुवाण, महार ग्रुप जो सरवाण, तूं पंहिंजे महारनि लाइ कहिड़ी बहितरी कई आहे अदा? अचो धारेजन ते, अचो धारेजन ते। धारेजन कहिड़ी बहितरी कई आहे? पन्ने में या घोटकी में कहिड़ी बहितरी कई आहे? टाउन कमेटी आदलपुर जा पैसा काथे गड़काया वञनि था? टाउन कमेटी आदलपुर जा पैसा किथे गड़काया वञनि था? म्यूनिसिपल कमेटी घोटकी जा पैसा किथे गड़काया वञनि था? केतिरो हिते भत्तो अचे थो वो पूरी दुनिया खे ख़बर आहे। आदलपुर में मुख़्तलिफ़ घटनि जे स्कीमनि जो सीसीपीओ टफटाइल जो कमु 3 करोड़ 43 लख वारा हिकिड़ो कमु मां सिर्फ़ु ॿुधायां थो। 3 करोड़ 43 लख वारो कमु उहो काॾे वियो? कागज़नि में सभु पैसा हड़प थी विया। हाणे CSR जे पैसनि में 3 करोड़ 43 लख रुपए जो कमु कंहिं ठेकेदार खे ॾिनल हुयो। मूंखे कुलाची जी ॼाण हुई, हाणे ख़बर पई आहे उहो ठेकेदार आहे कोई कलवड़। उहे पैसा वठी हड़प कया विया आहिनि, कागज़नि में कमु मुकमल ॾेखारियो वियो आहे। हाणे गुज़ारिश ई आहे, जेकॾहिं असां या ॿिया माण्हू या असांजा क़ौम परस्त या सियासी समाजी सुठा दोस्त तव्हांखे नेमल बदल असां न ॾेई सघिया आहियूं, त तव्हां इन्हनि ज़ालिमनि वॾेरनि भोतारनि जी जयकार त छॾो यार। पोइ अची चवंदो उथो मदद कयो, उथो मदद कयो। अदा पोइ तव्हांजे मदद जो राग आलापण जो कहिड़ो फ़ाइदो? तव्हां इन्हनि ज़ालिमनि जी बाइकाट कयो, जयकार त घटि में घटि न कयो यार। सभु तव्हां असां वाठा लॻा पिया आहियूं, हर माण्हू वाठो लॻो पियो आहे हर तरह जो। हाणे उहो मियां साहब, मियां मिठो साहब रहिजी वियो, मियां अब्दुल हक उर्फ़ मियां मिठो साहब, जंहिंजो एतिरो आज़ार आहे दीवान कम्यूनिटी खे, हिंदू कम्यूनिटी खे, जेके सवें घर हितां लॾे विया आहिनि, जेके अञा लॾण ते तयारु आहिनि। सवें घर हिन जे आज़ारनि अज़ाबनि। मियां साहब, मियां अब्दुल हक उर्फ़ मियां मिठो साहब, तव्हां के मुफ़्ती न आहियो, तव्हां के आलिम बि न आहियो, तव्हां के मुस्लमाननि जा ठेकेदार बि न आहियो। सिधी ॻाल्हि आहे, ॿुधाए न, आलिम आहे, मुफ़्ती आहे, कारी आहे, या को मुसलमाननि जो ठेकेदार आहे जो एॾो अज़ाब दीवान कम्यूनिटी लाइ, एॾो अज़ाब उन्हनि जूं न्याणियूं ज़ोरे, अक्सर ज़ोरे परणायूं वञनि थियूं, ज़ोरे मुसलमान कयूं वञनि थियूं अक्सर। साथियो, इन्हनि वॾेरनि भोतारनि जी जयकार, इन्हनि ज़ालिमनि जी जयकार करणु छॾे ॾियो। ख़ुदारा जयकार करणु छॾे ॾियो। इहे तव्हांजे बचड़नि जा कातिल आहिनि, तव्हांजे बचड़नि जे हाल माज़ी ऐं मुस्तक़बिल जा कातिल आहिनि। ख़ुदारा 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 इन्हनि ज़ालिमनि जी बाइकाट कयो। ख़ुदारा जेकॾहिं का वाठनि जी दिलादारी थिए त 1000 दफ़ा थिए। वाठा ऐं सदन भोतार माई फुट, वाठा ऐं सदन भोतार माई फुट। बाक़ी आम माण्हू मां सम्झा थो त मां हक़ ते आहियां, परफेक्ट ज़ात मुंहिंजे रब जी आहे। इंसान खां ग़लतियूं कोताहियूं थी वेंदियूं आहिनि, पर सहाफ़त में कॾहिं ग़लती कोताही न थींदी इंशाअल्लाह। ज़ाती गुनाह हूंदा अदा, बुरा हूंदासीं, बदतमीज़ हूंदासीं, सभिनी जी ख़िदमत न करे सघंदा हूंदासीं, सभिनी जी मदद न करे सघंदा हूंदासीं। अकेलो माण्हू बग़ैर अख़्तियार, बग़ैर उहिदे जे छा थो करे सघे? उहिदा घुरिजनि बि न। मां ईअं ई तव्हांजी ख़िदमत करण लाइ तयारु आहियां। ख़ुदारा ख़ुदारा। हा, नादर अकमल साहब रहिजी वियो। नादर अकमल साहब, नादर अकमल साहब इंतिहाई ज़ात परस्त आहे, इंतिहाई आहे बि सरदार भोतार न, इंतिहाई ज़ात परस्त आहे, जंहिंसां जहिड़ा वधंदा आहिनि। जॾहिं ही इक़्तिदार में ईंदो आहे, जहिड़ा कराईंदो आहे, क़ौमी जहिड़ा कराईंदो आहे। तव्हां अक्सर दोस्त चवंदा रहनि था जो हिन पंहिंजे पोएं दौर में ॾाढी माण्हुनि जी ख़िदमत कई। अदा हिन का ख़िदमत न कई। वो फ़ौजी आमिर जर्नेल परवेज़ मुशर्रफ जे दौर में तरक़ियाती कम थिया हुया, माण्हुनि जो वात बंदि करण लाइ, माण्हुनि खे अवाम जे आॾो पाण खे सुठो पेश करण लाइ पूरे पाकिस्तान में तरक़ियाती कम थिया हुया। हिन जी का मेन चङाई कोन्हे। इंतिहाई ज़ात परस्त आहे, जहिड़ा कराईंदो आहे, फ़साद कराईंदो आहे। मां ओपनली चवां थो, अलाह ताला सभिनी ख़ुशि रखे। ख़ुदारा इन्हनि ज़ालिमनि खां बाइकाट कयो। बाइकाट नथा कयो त जयकार करणु छॾे ॾियो। जेकॾहिं जयकार कयो था पोइ इहो राग न आलाप जो उथो मदद कयो, या असां सां ज़ुल्म आहे, या असां सां ज़्यादती आहे, पुलिस गर्दी आहे, रेवेन्यू गर्दी आहे, वॾेरा विढ़नि था, धाड़ेल विढ़नि था, ही ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे, पोइ 5 साल रोइण जी ज़रूरत न आहे।
अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। मां सम्झा थो को वॾेरो रहायो त न आहे, जेकॾहिं को रहियल आहे त पोइ या जल्दी जल्दी मूंखे ॿुधायो। अलाए शहरियार सर जो थी वियो आहे रज़ाक शेख साहिबु, जेकॾहिं को रहियल आहे त जल्दी जल्दी मूंखे कमेंट्स कयो। तव्हांजो घणो टाइम मां कोन वठंदुमि। अलाह तव्हां सभिनी ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।